ये माण्हुनि खे हिकिड़ो बड़ो वॾो ग़लति कॉन्सेप्ट आहे हिनजी नवाब आहिनि सरकार आहिनि मुंहिंजो वालिद साहब अलाह हुनजी जन्नत में जाइ ॾींदो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वर्कर नवाब हुयो पर पाकिस्तान पीपल्स पार्टी रहमान रहीम सभ खां पहिरीं ऐं निहायत घुराइतो आहियां पैरामेडिकल स्टाफ जो मुंहिंजो प्यारो पीरी भाउ MS साहब मुंहिंजो ॿाहिरनि जो भाउ हाजी मोहम्मद कुलन सूमरो साहब असांजे ज़िले जो उहिदेदार बि आहे मदर विंग जो ऐं सां सभई ॿाहिरि आहिनि स्टाफ हाजी सूमरो साहब सभई दोस्त ॿाहिरों अस्सलाम वालेकुम जी कुझु ॻाल्हियूं पहिरीं करे चुका आहियूं इहो ई त भुटे साहब हू वाहिद माण्हू हो जंहिं हिन सिंध लाइ न पर पाकिस्तान लाइ उन माण्हू असांखे आइन ॾिनो पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिं असांखे राइट्स ॾिना पंहिंजे लाइ ॻाल्हाए सघिजे अॻिते निकिरी अचिजे इहे सभु यूनियन सां ई आहियूं जंहिंमें स्टूडेंट्स यूनियन थियूं डॉक्टरनि जूं थियूं स्टाफ्स जी थियूं सभु थियूं पर मां हिकिड़ो अर्ज़ु कयां जीअं साईं जो त साईं जाइज़ मां इंशाअल्लाह ताला तव्हांजो सभु जाइज़ मदद कंदासीं ऐं तव्हां यूनियन वारनि मां बि इहा ई तवक़ो रखूं था त कॾहिं बि पंहिंजे मथां को दाग़ न खणूं त बाबा असीं ड्यूटी नथा कयूं असां डॉक्टर ऐं उस्ताद मां जेतिरी बि आचार आहिनि तव्हां पंहिंजी ज़िम्मेवारियूं निभाईंदव ही तव्हांखे सुभाणे तव्हां अॼु सुठो अमल करे ॾेखारींदो त तव्हांजी यूनियन जी तारीफ़ थींदी तव्हांजी तारीफ़ थींदी त भुटे जी तारीफ़ थींदी भुटे साहब जी तारीफ़ थींदी त बिलावल साहब जी कामयाबी थींदी असां सभिनी खे हर हंध ते पाण सां गॾु हलणो आहे ॿी ॻाल्हि कई नौकरियूं तव्हां ॾिसो त हिन महिल मां सम्झां जेके बि हिते वेठा आहियूं 80% नवाज़ पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह ॾिनो नवा हे माण्हुनि खे हिकिड़ो बड़ो वॾो ग़लति कॉन्सेप्ट आहे हिनजी नवाब आहिनि सरकार आहिनि मुंहिंजो वालिद साहब अलाह हुनजी जन्नत में जाइ ॾींदो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वर्कर नवाब हुयो पर पाकिस्तान पीपल्स पार्टी मां अॻुण तव्हांखे मिसाल ॾिनो त उहो एॾो सख़्तु माण्हू हो वर्कर जे हिसाब सां मां तव्हांखे अॼु हिकिड़ो किसो ॿुधायां थो तव्हां हाजी मुनव्वर अब्बास साहब जो नालो ॿुधो ऐं हाजी साहब इन ॻाल्हि जो शायदि गवाह बि हूंदो डॉक्टर अयाज़ तुने साहब जी इलेक्शन थी तालके मीलो खान में तालके नाज़मी जी इलेक्शन थी जंहिंमें नवाब साहब मुंहिंजो हींअर जेको नवाब आहे सरदार अहमद खान तालके कंबर ते असांजी ड्रॉ थी वियो मीरो खान में ड्रॉ थी वियो पीपल्स पार्टी आहे ऐं उहो अॼु मज़े जी ॻाल्हि ॿुधायूं असांजो जेको हिन महिल ज़िले सदर साहब आहे न इहो तॾहिं मुखालफ़त में बीठो पीपल्स पार्टी जो दिलि केॾो वॾो आहे ॾिसो असांजी झोली केॾी मुक़ाबिलो थियो डॉक्टर अयाज़ जो ऐं गोपाल साहब ड्रॉ थी वियो बेरे साहिबा सख़्तु परेशान थी बाबा खे फ़ोन की कि शबीर भाई मेरी कॉन्स्टिट्यूएंसी है बाबा जो अल्लाह वॾो आहे बीबी इंशाअल्लाह ताला जीत पाकिस्तान असां राति जो मां ऐं बाबा हितां वियासीं हिन महिल उहो मरहूम गुज़ारे वियो आहे रईस बम्बे खान जी रईस गुलाम रसूल खान 7 वोट फ्रंट जा बाबो हली वियुसि राति सुबुह ते इलेक्शन बाबे चयुसि मां तोखे हली आहियां शबीर हली आहीं वोट ते छा मां साहब ई चवंदो आहियां त हुन चयुसि त तूं फ्रंट में आहीं चईं हाणे उन ॻाल्हि खे मां पंहिंजी सुबुह थियो पाकिस्तान पीपल्स पार्टी इलेक्शन खटी वो वर्कर हो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मुंहिंजो वालिद साहब जेको राति बि ॾींहुं राति न ॾिसई इन बीमारी में वो वियो हुन पीपल्स पार्टी जी हार मंज़ूर न पई उन ते बाबा शौकास नोटिस ॾिनो MPA खे त साईं तूं पीपल्स पार्टी जी टिकट होल्डर बेनजी साहिबा बाबा खे चयो त शबीर भाई ये विड्रॉ कर हाजी साहब बाबा चयो मां विड्रॉ न कंदुसि मूंखे हाजी साहब जवाबु ॾिनो मां पंहिंजे वर्कर जो मोरल डाउन कॾहिं बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वर्कर जो मोरल डाउन न कंदुसि मुंहिंजी वर्कर मुंहिंजी इज़त आहे इहो शबीर अहमद खान वर्कर हो मां बि पीपल्स पार्टी जो वर्कर आहियां मां हिन ज़िले जे सदर अॼु उन गोपाल साहब मुंहिंजो ज़िले जो सदर आहे मां उनजे मातहत
I have to obey the orders of Pakistan People's Party Logistics President, and I have to give him the respect. नवाब सरदार बिल्कुल आई पर पाकिस्तान पीपल्स पार्टी जे वर्क करणु जीअं इन अवाम जी ख़िदमत कयूं था न त ॾाढो बि हितां MNA थियो बाबा हितां MNA थियो असां तव्हांजा ॿई ॿाहिरि MP आहियूं ख़िदमत कयूं था न माण्हू उहा मोट ॾियनि था न माण्हू त ॻाल्हाइण वारा त सभु आहिनि तव्हांजी वॾी महिरबानी इहो मौक़ो मिलंदो वरी असां कचहरी कंदासीं